रे माणक पियो अॼु अधी रहीम आई हुई। ए अधी रहीमा खैर सां आई? हाओ चई पई त अल्लाह ॾिनो माणक खे राजा जो संग ॾियण लाइ राज़ी थी वियो आहे। हाणे आ जी मर्ज़ी अची ॻाल्हि पकी करे वञो ऐं मिठाई विरायो। ए सच बि चई? हाओ की आऊं चवाई थी हाणे देर न कर, अल्लाह ॾिने जा हाल चङा कीनी, जेतिरो जल्द थी सके छोकिरी वेड़े वठो। ए इहो त तूं सही थी चई, पर अल्लाह ने सां अकेलो कीअं मिला? ऐं हेॾो सारो ॻोठ पियो आहे, चार चङा भेड़ा वठी वञ ऐं वञी ॻाल्हि उते जो ते पकी करे मिठाई विराए अच। ए इन खां पहिरियों अल्लाह ने सां ॻाल्हाए पुछी पक था कयां, ए पोइ ॻोठ वारनि खे वठी मेल करे वञा। ए अल्लाह ने जो घर परे त केनी, वञी हाल वाल वठी ऐं दिल जो बि राज़ वठी अच। ए बस आउं चाहे पई सिधो अल्लाह ने घर तो वञा ऐं पुछी रहा पक करे पोइ मिठाई था विराए। ए अदे अल्लाह ने जी हाउ आहे, तूं हाणे तूं तयारी कर। ए बस तूं छुटी आई, हाणे इहो कमु मुंहिंजो आहे। साईं तव्हां एनजीओ द्वारा आयो न? हाँ, असीं हिकु एनजीओ जी तरफ़ां आया आहियूं। साईं हिते कई एनजीओ वारा ईंदा आहिनि पर कंदा कुझु बि न आहे। या आई बेड़ आयो त असांजी माठ भली। न न असीं अहिड़ा न आहियूं साईं, असां सभिनी खे सिर्फ़ु हिकिड़ो ई अर्ज़ु कंदा आहियूं, असां लाइ भली कुझु न कयो, पर ख़ुदा जे वास्ते इन भूले खे बंदि करायो। साईं भूलो समुंड में कख पन की नथो छॾे। असां जहिड़े ग़रीब माण्हुनि जो त हाणे गुज़रे ख़तम थींदो पियो वञे। साईं हिकु त असांजे इलाइक़नि में अची वॾनि माण्हुनि कब्ज़ो कयो ऐं ॿियो त भूलो बि उहो ई था हणनि ऐं उन्हनि खे केरु कुझु बि नथो चए। साईं इहो भूलो असांजे लाइ त जहिड़ो मौत आहे। अदा तव्हां बरहक़ सही पिया चओ, पर इहो भूलो बंदि करणु असांजे वस जी ॻाल्हि न आहे। असां तव्हां जूं ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधूं था, पर हिन वक़्तु असांखे हिन ॻोठ जा तफ़सील गॾु करणा आहिनि। साईं भला इहो त ॿुधायो, अवां असांखे कोई रस्तो, को बिजली, को सोलर वग़ैरह को वठी ॾींदा? ॾिसो अदा, असीं तव्हांखे पहिरां बि इहा ॻाल्हि ॿुधाए चुका आहियूं त सभु कुझु असांजे वस जी ॻाल्हि न आहे। असां हिन वक़्तु ॻोठनि जा नाला ऐं उन्हनि जे घर जो तादाद लिखूं पिया, पोइ जेको मथां खां प्रोजेक्ट आयो असां वरी इंशाल्लाह सर्वे लाइ ज़रूरु ईंदासीं। साईं असांजे ॻोठ जो नालो सजण वारी आहे ऐं हिते तक़रीबन 600 खां वधीक घर आहिनि, पर हिते न पाणी न बिजली न ई वरी को रोड रस्तो आहे। बस अदा असांखे फ़क़ति इहा ई मालूमात खपंदी, तव्हांजी वॾी महिरबानी। आऊं तव्हां सभिनि जो हिकिड़ो फोटो थो कढणु चाहियां, छा तव्हां महिरबानी करे थोरो कतार करे बीहो न? हा छो न, अचो अचो कढो असांजो फोटो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।